कंडियारो शहर के अयूब मोहल्ले के रहवासी सरमद आज़ाद उर्फ अहमद शाह पारां एसी कंडियारो के मुबैना नाइंसाफ़िन ऐं कब्रिस्तान ते कब्ज़े ख़िलाफ़ स्टार चौक ते एहतजाज करण बाद एसी ऑफिस अॻियां एहतजाज कयो वियो। एहतजाज में हुबदार मल्ला, अब्दुल जब्बार बुढ़ो, एडवोकेट वज़ीर उजण ऐं ॿियनि जगजहतीअ तौर शिरकत कई। इन मौक़े ते सरमद आज़ाद जो चवणु हो त शहर के अयूब मोहल्ले के कब्रिस्तान ते कब्ज़ा थी विया आहिनि, हाणे वरी 72 वधीक कब्ज़ा करे रहिया आहिनि। हुन एसी कंडियारो के कब्रिस्तान तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ दरख़्वास्त ॾिनी। इन दरख़्वास्त ते एसी का कार्रवाई न कई, उल्टो मूं ते कड़की पियो आहे। एसी कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां मूंखे धमकाए रहियो आहे। मुसलसल एहतजाज करे रहियो आहियां, पर केरु दाह ॿुधण वारो न आहे। इंतिज़ामिया मलदार रुॻो तमाशो ॾिसण में पूरा आहिनि। अयूब मोहल्ले ते कब्ज़ो कंदड़नि खां केरु बि पुछण वारो न आहे। हुन बस वारनि खां मुतालबो कयो त एसी जे ख़िलाफ़ क़दम खणी अयूब मोहल्ले जे कब्रिस्तान तां कब्ज़ो ख़त्म कराए एसी खे हटाए वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।